असांजे विच में असांजी भेण एडवोकेट ज्योति प्रकाश आहूजा पण आहिनि। मां उन्हनि खे अर्ज़ु कंदुसि त अचनि। उहे बि असांजे नासिक जे कहिड़े बि महिलाउनि जो कार्यक्रम हूंदो आहे, सिंधी हुजनि या ॿिए कई महिला हुजनि, उन्हनि जे कार्यक्रम में हमेशह पंहिंजो सहयोग रहंदो आहे। ऐं हिननि जो सहयोग उहे बि सॼो जेको जमनादास एंड सन्स जेको आहे एडवोकेट कंपनी, उन्हनि जे मार्फत बि सॼे नासिक जे अंदरि उन्हनि जो कमु आहे। त मां दीदी खे रिक्वेस्ट कंदुसि त उहे अचनि ऐं अॼु जे बारे में पंहिंजा वीचार पेश कनि। जय झूलेलाल। जय झूलेलाल दीदी। जय झूलेलाल। जय झूलेलाल। सभिनीनि खां पहिरियों त मां शुक्रगुज़ार आहियां रतन भैया जी, जंहिं हिननि हे प्लेटफॉर्म क्रिएट कयो आहे ऐं असांखे मौक़ो ॾिनो अथऊं अॼु ॻाल्हाइण लाइ। मां ॾाढी शुक्रगुज़ार आहियां तव्हां सभिनीनि जी। मां ज्योति प्रकाश आहूजा, मां हिकु पेशे सां वकील आहियां ऐं असांजे पिता श्री जमनादास आहूजा, इन्हनि जे नाले सां जेकी आहूजा फर्म आहे असांजी एडवोकेट जमनादास आहूजा एसोसिएट्स, इन्हनि सां जुड़ियल आहियां ऐं इते मां सिविल ऐं फैमिली मैटर्स जेके आहिनि उहे हैंडल कंदी आहियां। जीअं चवंदा आहिनि न, हिकु डॉक्टर जे घर में सभु डॉक्टर हूंदा आहिनि, तीअं हिकु वकील जे घर में सभु वकील आहिनि। असांजे घर में सभु वकील आहिनि। इवन हाणे असांजी 3rd जनरेशन, मुंहिंजो जेको पुटु आहे उहो बि वकील थी वियो आहे ऐं उहो अॼु हाई कोर्ट में प्रैक्टिस थो करे। अॼु मां तव्हांखे हिकु सिंधी भाउरनि जो हिकु उदाहरण थी ॾियां। जेके असां सिंधी आहियूं उहे सभु केॾा प्रेम वारा हूंदा आहियूं ऐं केॾो सभिनीनि सां मिली जुली करे रहंदा आहियूं। मुंहिंजा हस्बैंड जेके उहे बि हिकु वकील आहिनि नासिक डिस्ट्रिक्ट कोर्ट में। उहे अॼु नासिक एडवोकेट एसोसिएशन जा वाइस प्रेसिडेंट आहिनि। अॼु नासिक डिस्ट्रिक्ट कोर्ट में हार्डली 5 या 6 वकील सिंधी वकील आहिनि। बाक़ी जेकी सॼी मेजोरिटी आहे, अॼु 4000 वकील हूंदा नासिक डिस्ट्रिक्ट कोर्ट में। बाक़ी जेके सभु आहिनि उहे आइदर मराठा लॉबी जा आहिनि या ब्राह्मण लॉबी जा आहिनि या ॿिया कहिड़े बि लॉबी जा आहिनि। त हिन सभिनीनि जे विच में असां हिकिड़े माइनॉरिटी कम्युनिटी वारा अगरि वाइस प्रेसिडेंट पोस्ट ताईं अची था सघूं त इहा ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। इहो ॾाढो डिफिकल्ट कमु आहे अॼु जे ज़माने में हिन लॉबियुनि सां कॉन्टेस्ट करे ऐं हिन पोस्ट ताईं अचण लाइ। ऐं उहो बि प्रेसिडेंट खां बि वधीक वोट्स खणी करे हिकिड़े वाइस प्रेसिडेंट पोस्ट वारे खे मिलिया आहिनि। इहो हिकिड़ो रिकॉर्ड थी वियो आहे अॼु नासिक डिस्ट्रिक्ट कोर्ट में कि वाइस प्रेसिडेंट खे प्रेसिडेंट खां बि वधीक वोट मिलिया आहिनि। ऐं उहो बि जॾहिं हिकिड़ो कोई मराठा कैंडिडेट, हिकु न 2 मराठा कैंडिडेट्स हुननि जे अपोज़ में हुआ। मां इहो अॼु सभु इन करे थी ॿुधायां कि इहो सभु छो पॉसिबल थियो। इहो सभु पॉसिबल आहे छाकाणि असां सिंधी माण्हू जेके आहियूं उहे ॾाढा प्यार वारा हूंदा आहियूं। सभिनीनि सां प्यार सां रहंदा आहियूं, सभिनीनि सां मिली जुली करे रहंदा आहियूं, सभिनीनि सां हसंदा बोलंदा आहियूं, खिलंदा आहियूं। जीअं रतन भैया चवंदा आहिनि न, जेको मुस्कुराए उहो आहे सिंधी ऐं जेको न घबराए उहो आहे सिंधी। त इहो आहे हिन जो एग्ज़ाम्पल, हिकु वॾो एग्ज़ाम्पल आहे हिन जो। हिननि सभिनीनि जे विच में रही करे हिकिड़े माइनॉरिटी कम्युनिटी वारा जेके जिते हार्डली 5-6 सिंधी वकील आहिनि, इन्हनि सभिनीनि में वाइस प्रेसिडेंट पोस्ट ते कॉन्टेस्ट करे जीती थो अचे ऐं उहो बि सभिनीनि खां मेजोरिटी वोट सां। इहो हिकु वॾो एग्ज़ाम्पल आहे असां सिंधी कम्युनिटी लाइ। भई असां छा नथा करे सघूं, असां हर फील्ड में अॻियां वञी था सघूं। इहो हिकु हिन जो एग्ज़ाम्पल आहे। ॿियो, मां सिंधी लेडी एसोसिएशन्स जे हिन सां बि जुड़ियल आहियां। रितिका भविष्य कल्चरल फोरम, इन्हनि सां मां जुड़ियल आहियां। मां हिननि जी मेंबर आहियां। हिन फोरम में असां सिंधी कम्युनिटी लाइ कल्चरल प्रोग्राम्स कंदा आहियूं। असां सिंधी मूवीज़ अरेंज कंदा आहियूं। असां सिंधी लेडीज़ लाइ सिंधी गरबा अरेंज कयोसीं, उन्हनि जे लाइ कॉम्पिटिशन रखीसीं। सिंधी स्पोर्ट्स एक्टिविटीज़ कयूंसीं, उन में असां स्पोर्ट्स, क्रिकेट ऐं बैडमिंटन कॉम्पिटिशन्स रखियूंसीं। तव्हांखे मां छा ॿुधायां, सभिनीनि सिंधियुनि लेडीज़ एॾो उत्साह सां इन में पार्टिसिपेट कयो कि असांखे माना स्टॉप करणो पियो एंट्रीज़। एॾियूं एंट्रीज़ आयूं सिंधीज़ लेडीज़ जूं। त असां हिन कल्चरल फोरम जे थ्रू सिंधी लेडीज़ लाइ
प्रोग्राम अरेंज कंदा आहियूं। ॿियो मां आहियां, हिकिड़ो असांजो प्यारा परिवार मैरिज ब्यूरो आहे। प्यारा परिवार, इहो नालो केॾो सुठो आहे न। प्यारा परिवार में असां जेके बि प्यारा परिवार आहिनि उन्हनि खे हिक ॿिए सां जोड़ण जी कोशिशि कंदा आहियूं। असां मिटी माइटी जोड़ण जी कोशिशि कंदा आहियूं। असांजे प्यारे परिवार जी जेकी रजिस्ट्रेशन फी आहे उहा सिर्फ़ु 500 रुपया आहे, ऐं उहो बि वन टाइम। हिकु दफ़ो तव्हां 500 रुपया ॾेई करे रजिस्टर कयो त तव्हां ऑलवेज़ असां सां रजिस्टर आहियो, उन में कोई रिन्यूअल वग़ैरह कुझु बि न थींदो आहे। हिन मैरिज ब्यूरो में असां जॾहिं असां फॉर्म इशू कंदा आहियूं त हुन में असां क्लियरली मैंशन कंदा आहियूं कि असां भई तव्हांजी रिक्वायरमेंट कहिड़ी आहे। भाई अगरि डॉक्टर कैंडिडेट खपे, एजुकेटेड कैंडिडेट खपे, फैमिली वारा खपनि या न्यूट्रल फैमिली खपे, जेकी बि रिक्वायरमेंट्स आहिनि उहे तव्हां सभु मैंशन कयो फॉर्म में, ऐं उन हिसाब सां ई असां पंहिंजो जेकी बि आहे बायोडेटास वग़ैरह सभु शॉर्टलिस्ट कंदा आहियूं। जंहिंखे जहिड़ी रिक्वायरमेंट हूंदी आहे उन्हनि खे उन जे ई हिसाब सां उन्हनि जा बायोडेटास असां उन्हनि खे ॾेखारींदा आहियूं। जनवरी 2019 में असां हिकिड़ो वधूवर सम्मेलन कयोसीं एक्सप्रेस इन होटल में। उन सम्मेलन में असां सिर्फ़ु ओनली एजुकेटेड जेके ॿार आहिनि पंहिंजा सिंधी ॿार उन्हनि खे ई घुरायोसीं। हे प्यारा परिवार जेको मैरिज ब्यूरो आहे असांजो, इहो असां सिर्फ़ु सिंधी ॿारनि लाइ कंदा आहियूं। इन में असां सिर्फ़ु एजुकेटेड जेके कैंडिडेट्स आहिनि उन्हनि खे ई घुरायोसीं। जेके ग्रेजुएट ऐं अबव ग्रेजुएट आहिनि उन्हनि ई ॿारनि खे असां इनवाइट कयोसीं। ऐं इहो सम्मेलन एॾो माना इनखे रिस्पॉन्स सुठो मिलियो कि उन मां ॾाढा पॉज़िटिव रिज़ल्ट्स असांखे मिलिया। ॾाढी मिठी माना 5-6 रिश्ता उन टाइम ई माना इहो थी विया, पक थी विया। ॿियो बि असां हिकु सम्मेलन कयोसीं, उहो सभु ओपन कैंडिडेट्स लाइ हुयो। उन लाइ बि ॾाढो सुठो रिस्पॉन्स असांखे मिलियो। हाणे लॉकडाउन खां पहिरियों असां हिकिड़ो इहो सम्मेलन करण वारा हुआसीं। उहो ख़ाली डाइवोर्सी जेके कैंडिडेट्स आहिनि उन्हनि लाइ करण वारा हुआसीं, बट बिकॉज ऑफ लॉकडाउन, जीअं लॉकडाउन अची वियो त उहो असांजो प्रोग्राम रहिजी वियो। हे प्यारा परिवार जे बारे में मां तव्हां सभिनीनि खे इन करे थी ॿुधायां कि अॼु मिटी माइटीअ में ॾाढो प्रॉब्लम थो अचे पियो। शादियुनि में, असांजे सिंधी ॿारनि जी शादियुनि में ॾाढो प्रॉब्लम थो अचे। जॾहिं असां इहे सम्मेलन था कयूं त इन में बॉइज़ कैंडिडेट्स जेके आहिनि न उन्हनि जा नाला ॾाढा अचनि था, पर जेके गर्ल कैंडिडेट आहिनि उहे अॻियां ई नथा अचनि। त मां रिक्वेस्ट कंदमि गर्ल कैंडिडेट्स खे बि कि उहे बि पंहिंजा नाला रजिस्टर कनि, अॻियां अचनि, त छा थींदो, तॾहिं इहे सभु ॻाल्हियूं अॻियां वधंदियूं। अॼु मां ॿुधाईंदमि, अॼु मां फ़ख्र सां चवंदमि तव्हां सभिनीनि खे कि असांजी हिकु भेण जेकी आहे जस्टिस विजया ताहिल रामानी, उहे मद्रास हाई कोर्ट जा चीफ जस्टिस हुआ, बॉम्बे हाई कोर्ट जा एक्टिंग चीफ जस्टिस हुआ। इहो मां इन करे थी ॿुधायां कि असांजा जेके सिंधी ॿार आहिनि इहे सभु अॻियां वधनि, इन्हनि मां एग्ज़ाम्पल वठनि, अॻियां वधनि कि असांजा सिंधी हर फील्ड में आहिनि, उहे हर फील्ड में कुझु न कुझु करे था सघनि। अॼु इन ई 2020 में बॉम्बे हाई कोर्ट में जस्टिस अभय आहूजा हिननि चार्ज वरिती आहे। अॼु उहे बॉम्बे हाई कोर्ट जा जज आहिनि। मां रिक्वेस्ट कंदमि पंहिंजे सभी सिंधी ॿारनि खे कि उहे पढ़नि लिखनि ऐं उन्हनि सां गॾु पंहिंजी सिंधी ॿोली बि ज़रूरु ॻाल्हाइनि। घर में त सिंधी ॻाल्हाइनि पर एजुकेशन बि ज़रूरु वठनि। मां लास्ट में इहो ई चवंदमि, फ़ख्र सां चवंदमि कि असां सिंधी आहियूं ऐं मूंखे नाज़ आहे कि मां सिंधी आहियां। थैंक यू रतन भैया, थैंक यू। वाह वाह दीदी, वाह वाह। हिन में जेको तव्हां इहो कमु कंदा आहियो ब्यूरो म्यूरो जे प्यारा परिवार जे द्वारा, पर दीदी हिन अंदरि हिकु ॻाल्हि जे मथां थोरो ध्यानु रखिजो। असांजे एतिरो वेझर जे अंदरि असांजे सिंधी समाज में शादी टुटण जो जेको एवरेज आहे उहो ॾाढो थी वियो आहे। इन ॻाल्हि जे पुठियां, हा, इन ॻाल्हि जे पुठियां सोच वीचार करे इहो पाण कीअं था रोके सघूं। एज़ अ वकील असां कोशिशि कंदा आहियूं
कि काउंसलिंग करे असां कॉम्प्रोमाइज़ कयूं, जेतिरो हा थी सघे डाइवोर्स न करायूं। हा डायरो पंहिंजो इहो तलाक न थियणु खपे, हिकु इहो तयार आहे। आहियूं, हा हा इहो ई सिंधी हाणे समाज असांजे खे हा हेल्प करण लाइ असां तयार आहियूं। हा थैंक यू दीदी।